गंबरजे गवर्नमेंट डिग्री कॉलेज में सिंध प्रोफेसर्स ऐं लेक्चरर्स एसोसिएशन पारां कॉलेज जे प्रिंसिपल सैयद इरफान अली शाह खे तरक़ी मिलण ते तकरीब कोठाई वई। रिपोर्ट करे रहियो आहे किशोर कुमार। गंबरजे गवर्नमेंट डिग्री साइंस कॉलेज में सिंध प्रोफेसर लेक्चरर एसोसिएशन पारां कॉलेज के प्रिंसिपल सैयद इरफान अली शाह के प्रमोशन मिलण ते हिकु पुरवकार तकरीब थी गुज़री, जैमें सखर डिवीज़न के मुख़्तलिफ़ कॉलेजन के प्रोफेसर लेक्चररन समेत सीनियर तालीमदानन सियासी समाजी अगवानन वडे अंग में शिरकत कई। इन मौके ते सिपला सखर के सदर गुलाम असगर शाह, प्रोफेसर मुश्ताक अहमद फुलपोट्रो, कॉलेज के प्रिंसिपल सैयद इरफान अली शाह जीलानी, गंबर यूनिट के सदर प्रोफेसर सलीम अहमद तुनियो ऐं ॿियनि तकरीब के खिताब कंदे चयो त सिंध प्रोफेसर लेक्चरर एसोसिएशन वाहिद तंज़ीम है जेको प्रोफेसर लेक्चररन की फिला बहबूद समेत मुख़्तलिफ़ कॉलेजन के बुनियादी सहूलतूं ऐं उस्तादन की खोट ऐं ॿियनि मसइलनि खे हल करण की कोशिश करे रही है। सिपला अगवानन गंबर कॉलेज के प्रिंसिपल सैयद इरफान अली शाह के 20 ग्रेड के उहदे ते तरक्की मिलण ते वाधायूं पेश कयूं ऐं उन्हनि वधीक आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त तकरीबन हर कॉलेज में सवाए का 6 ज़िले जे जेका मेन कॉलेज सवाए को उन कॉलेज जे बाक़ी ॿियूं जेतिरियूं भी कॉलेज आहिनि, यानी 80% कॉलेजनि में उस्तादनि जी खोट आहे। जेकॾहिं कॉलेज में अहम सब्जेक्ट फिज़िक्स हुजे, केमिस्ट्री हुजे, मैथमेटिक्स हुजे, अंग्रेज़ी न हुजे, इन में सब्जेक्ट्स में उस्ताद न हुजे त उते तव्हां सम्झी सघो था त ॿारनि जो छा हाल थींदो। सपला पंहिंजे प्लेटफॉर्म तां वक्तन फ़वक्तन पंहिंजे डायरेक्टोरेट के पंहिंजी सेक्रेटेरिएट के न रुगो ज़ुबानी पर रिटन में जेके इनसे कंप्लेंट कई आहे त उस्तादनि जी खोट पूरी कई वञे। जेके असांजा सीनियर उस्ताद आहिनि उहे आहिस्ते आहिस्ते प्रमोट थींदा था वञनि ऐं असांजे कॉलेज साइड में हिकिड़ो हाईएस्ट जेको ग्रेड आहे उहो 20 ग्रेड आहे। उन खां मथे 21 ग्रेड असांजे कंहिं कॉलेज उस्ताद खे कोन्हे, त उहो हाईएस्ट ग्रेड मिलणु कंहिं भी उस्ताद के इहा उनजी जेका है लाइफ जी वॾे में वॾी अचीवमेंट हूंदी आहे। जो जेको इहो सैयद इरफान अली शाह साहब जेको ही SPLA वारनि दोस्तनि जे मान में अजाणो ॾिनो प्रोग्राम कयो, साईं जो जेको प्रोग्राम प्रमोशन थियो 20 ग्रेड में उन सिलसिले में हुयो ऐं अहिड़े क़िस्म जा हक़ीक़तन प्रोग्राम थियणु घुरिजनि। असां सपला सां गॾोगॾु कॉलेज जी बहितरी लाइ, तालीम जे बहितरी जे लाइ तमामु घणा इशूज़ उथारिया, छो त असां वटि रीजनल डायरेक्टर कॉलेज सखर में मौजूदु हुया, उनखे बि जेको आहे असां उहे जेका मसइला पंहिंजा ॿुधाया आहिनि। इन साल हैरत अंगेज़ तौर ते 2 दफ़ा बोर्ड वेठो आहे जंहिंमें 20 ग्रेड जा प्रमोशन थिया आहिनि। उन में मां ख़ुशि नसीब बि आहियां, मां थोराइतो आहियां पंहिंजी तनज़ीम जो SPLA जो ऐं सिंध हुकूमत जो बि, त जेके असां सां तनज़ीम सां ताउन करे असांजा प्रमोशन कनि था पिया। गवर्नमेंट डिग्री साइंस कॉलेज में सिंध प्रोफेसर लेक्चर एसोसिएशन पारां जेको आहे प्रोफेसर सैयद इरफान शाह जो प्रमोशन थियण ते हिकु शानदार तकरीब थी गुज़री। हिन तकरीब में मौजूद जेके सिपला अगवान हुआ उन्हनि पारां जेको आहे गवर्नमेंट ऑफ सिंध खां इहो मुतालबो कयो त मुख़्तलिफ़ कॉलेजनि में जेके फर्नीचर ऐं टीचर्स जी खोट आहे उनखे फौरी तौर पूरो कयो वञे। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबर।